रेस मां भी तव्हां जहिड़ो ज़मींदार हुयुसि। ज़माने जे गर्दिश ही हाल करे छॾिया आहे। तव्हां जे दर ते लंघी आयो आहियां रेस, जेकी सरी सघेव सो ॾियोमि। ॿियो तव्हांजे सिर वक़्त जो ख़ैरु। अव्हां जो नालो छा आहे? रेस मुंहिंजो नालो वाहिद बख़्श आहे। रेस वाहिद बख़्श मिर्ज़ापुर वारो? हा। चाचा हाजी पक थई तही वाहिद बख़्शो? साईं खुदा खुदा कयो जटो ई अमीरो कोहन खां पधरो। मूं त संदसि देह बि ॾिठी आहे, हींअर कंहिं चौधरीअ जे हथ में आहे। असां जहिड़ियूं ॿधियूं थियनि हिन जे देह मां। पोइ इहे हाल कीअं थियसि? ॿुधो न त ज़माने जी गर्दिश। हाजी जेकॾहिं असां खां मिल्कियत ॿीणी हुयसि त पोइ इहा खुटाए कीअं? मां ॿिन्ही हथनि सां हिन मिल्कियत खे खुटायां तॾहिं बि कोन खुटंदी। रईस वॾो एतिरी मिल्कियत छॾे वियो आहे जो नंढे रेस जूं 7 पीढ़ियूं पयूं उॾारनि जोखो ई नाहे। रेस बाबा शुक्र करे। रेस वॾो फ़क़ीर तबियत माण्हू हुयो, हुन त तव्हां लाइ एतिरो ठाहियो जे संभाले हलंदव त कोन खुटंदव। बाबा साईं ॿियनि वटि महीने मासे सरकारी कामूर अचनि था। मुख्तियार खान डिप्टी कलेक्टर असां वटि 6 महीननि में बि न कोटवार अचे थो न तपेदार अचे थो। जेकॾहिं इहो कमु ईअं हलंदो त असांजी ज़मींदारी जो छा थींदो? अरे बाबा असांजो कहिड़ो कम जो कामोरनि जी वेठा टिंडवाली कयो, खेनि काने सां सलाम कयो त पोइ असांजो गुज़र सुठो थींदो। रेस भल तूं ये शौक़ पूरा कर, पर पेर हमेशा चादर आर ढकेरजां। सुभाणे ईअं न थिए जो तुंहिंजो हथ चयो न करे ऐं दुश्मन खिलनि। हर को चवंदो त पीउ जे कदमनि ते न हलियो। सॼी दुनिया फूके छॾियईं। हाजी तूं आहीं 72 में, तोते कहिड़ी मयार? अरे पैसो सुख लाइ हूंदो आहे या रखण लाइ? ख़र्च कयो अथमि, कहिड़ो बि तो कमु कयो आहे। साईं जीप वरितई 15,000 में, रोज़ ठहे रोज़ तो ख़र्च थिए। तुंहिंजी मर्ज़ी चाहे खोरनि ते चढ़ी चुटा करियां। भला रेस वॾो बि त हुयो न? उहो ज़मानो ॿियो, ही ज़मानो ॿियो आहे। जेकॾहिं ज़माने सां न हलंदव न कोई लिखींदो ई न। साईं अंग्रेज़ चरिया कोन हा जो कुराड़प में पेंशन ॾींदा हा। मिड़ई अछी ॾाढ़ी अटो ख़राब थियो अथसि। पंहिंजे घरों धरों पियो ख़र्च करे, कंहिंखों उधारा कोन वरिता अथई जो फ़िक्र करे। रईस दुनिया अहिड़ी बेपीरी अथई, जेतिरो चाहींदेसि ओतिरो हराम थींदी, पर पुॼंदी जेतिरो उछलींदेसि ओतिरो मुड़ंदी वेंदी। सालकनि चयो न आहे
सखी ऐं शूम जो 12 महीने लेखो ई पूरो। कुछ त करणो पवंदो। अहिड़ो को फिरको फिरायां जो मुंहिंजी ज़मींदारी सभिनी जो मर्कज़ बणिजी वञे। सभु मामला मुंहिंजे सिर ते हुजनि। सभु मामला मुंहिंजे सरपंची में हुजनि ऐं फ़ैसिला बि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां आया आहियो। न बाबा, महिरबानी छा चए। तव्हां मुंहिंजो राजभाग आहियो। तव्हांजी शादियुनि में त अचिणो आहे न। साईं तव्हांजे लाइ ख़ासि इंतज़ाम थियल आहे, अचो हेॾां। Sunny Dani sa ga re re sa, Sunny Dani sa ga re re sa, ga ga sa ga ma ga pa ma ga re ma ni pa ga re sa। क्या हाल सुनावा इस दिल दा, क्या हाल सुनावा इस दिल दा, कोई महरम राज न मिलदा, कोई महरम राज न मिलदा। हेॾां अची ॻाए, हेॾे हिन बेक़दरनि ॾे छा थी करी। हेॾां अच। मुँह धूड़ मिटी सिर पायम, सारा नंग नमूस विञायम, रईस कोई पुछड़ न वे। फतेह खान मल्ल मारियो। पोइ पोइ छा रखियो नालो पुट जो बि चङो न आहे। हथों उल्टा बट्टो में घणा पैसा? आलम, 2000 रुपया। 2000 में छा थींदो? हथों मन उल्टा खणी आ। आलम खिलदा, कोई महरम राज न मिलदा, कोई महरम राज न मिलदा। रईस हिन में जाम पैसा आहिनि। सॼी राति पियो खपाए। सॼी राति लाइ खोरनि। Sunny Dani sa ga re re sa, Sunny Dani sa ga re re sa, ga ga sa ga ma ga pa ma ga re ma ni pa ga re sa। दिल यार के दे कुरलावे, तड़पावे सोल निभावे, एहो तोड़ तेरे बे दिल दा, एहो तोड़ तेरे बे दिल दा, कोई महरम राज न मिलदा।
रजिब जो पिलो कर सफ़ा मनाए तो छो रही सर छा थियो ख़ैर त आहे कड़े अञा पुछी तो छा थियो? रही सर हिते ॻाल्हि न ठहंदी परा विया हुआ थोरो सब्र कर हिकु वार संदसि चोलीअ में निंड न कराई माए न त मुंहिंजो नालो फेराए पाण वारे कारे कुत्ते ते रखंदा आहिनि। होॾां वियो हुए ओॾां ई त वियोसि रही सर उथण साईं हाणे मोटियो आहियां। छा चयऊं? चवनि छा पहिरियां त इहे बहाना ऐं नमूना त असां इहो कमु न कंदा आहियूं पर मां जो ॿुधायूं माने टिसरियूं तव्हां वाकई ताजी पेटी पुट आहियो असुलु मुसले तव्हां उथंदा ई न आहियो त शकी थी चवण लॻा रईस जी दिलि कंहिं ते आहे। पोइ छा चयो नी? चयो मान कमाल था कयो सॼी राति कोयारी ॿुधी वरी था चओ कोयारी ॿुधाए। अवां वटि अलमास भुलड़ीअ वारीअ खां सिवा कहिड़ी आहे रईस जी हंडाइण जे लाइ? साईं अलमास जो ज़िक्र ॿुधी छिड़की विया। छो? चयाऊं हूअ अञा नंढी आहे। साईं ॿी ॻाल्हि त ॿुधो। हा ॿुधाए। अलमास अञा कुंवारी अथव कुंवारी। जॾहिं को जवान माणींदुसि नी तॾहिं इहा नथ लहंदसि। साईं हू तयारु त आहिनि पर पहिरियां चवनि था रईस खे नथ लाहिण जी रक़म ॾियणी पवंदी घटि में घटि 20,000 ऐं पोइ मावार ख़र्च बंगलो नौकर चाकर सभु ॼणा पवंदसि। जे दिलि चवेसि त हलियो अचे लाहौर। साईं हिन कमीने फतेह खान बि माण्हू छॾियो अथव अलमास जे पोयां। छा चई? हा साईं सुबुह वियमि त छा ॾिठमि कादू पियो धुकड़े ऐं बुंदू खान जा टहकड़ा ॾे पेटो सुस्का पुस्का करे मूंखे ॾिसी भॼी वियो। चईं बाबा मुल्ह जी शइ आहे हिते वाक लॻंदा वाक। रईस साईं मुंहिंजी मञ हिन ॻाल्हि तां लही वञ। इन्हनि माण्हुनि खे मोहबत जी कहिड़ी क़दुरु इन्हनि खे ॾोकड़ जाम घुरिजे। भले फतेह खान जो ई भतु घाटो तूं खे चओ वञी असीं उन्हनि जी हर ॻाल्हि सां ॿधल आहियूं। तमामु जल्द उन्हनि वटि वञी पहुचंदासीं। हयात रजब सर करिया। जी सरकार। रजब लाहौर हलणो आहे।
पर मूं वटि त ॾोकड़ ई न आहे। पापा जी मानी इलेक्शन ते ख़र्च, मथां वरी शादी में कुझु न बचो। जे हाजी कमदार खे चइबो त वरी सम्झाइण शुरू कंदो, सवड़ा हर पेर टुगणु घुरिजे। साईं अवां खे खेर सां ॿ नयूं गाॾियूं आहिनि, एतिरियूं भला कहिड़े कम जूं? इहा पुराणी जीप ऐं ॿियूं गाॾियूं ॾेई छॾियो। ऐं एतिरा घोड़ा भला छा कंदव? बसि शौक़ लाइ समुंड खे रखी ॾेई छॾियो, जाम ॾोकड़ थी पवंदा। ऐं वाड़े में जाम मेहूं बकरियूं ॻऊं, भला छा था कनि? कि भला बसि खीर लाइ ॿ चारि मेहूं रखो, बाक़ी सभु ॾेई छॾियो। हाजी खे सॾु कर। जी साईं। चाचा हाजी चइनि मेहन समुंड खां सवाइ सॼे माल खे तीनवाल करे छॾ। किबला, वह टई माल त ज़मींदारनि जो भाग हूंदो आहे, तव्हां पंहिंजो भाग था विञायो। चाचा हाजी खोड़नि ते चढ़ा कोन, बीठे बीठे माल खारे वेंदो। मेहूं ॿियो माल अजाई बीठो आहे। किबला, रेस वॾो बि पछाड़ीअ में उठनि ऐं जीपुनि ते चढ़ंदो हुयो, पर इहो कॾहिं कोन चयाईं त वटि विकिण। अञा ईअं चवंदो हुयो त को भलो घोड़ो में नज़र अचई त वठी छॾ। तोखे घणा भेरा चयो तम त उहो ज़मानो ॿियो, ही ज़मानो ॿियो आहे। इहा ॻाल्हि तोखे सम्झ में नथी अचे? तोखे जेको सम्झायो आहे उहो वञी कर। राजीव, लाहौर हलण जी तयारी कर। जी सरकार। हलो, ज़ोर ॾे मूंखे। खुश आमदेद, खुश आमदेद। हिन ग़रीब खाने ते अचण जे लाइ केसर खान खे खुश आमदेद, खुश आमदेद। पर बाबा, मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, चओ त पेश करियां। तव्हांजो हर हुकुम खनि ॿुधायो। तव्हां वियो हली त मां तव्हांखे अर्ज़ु कयां। अचो 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 केसर पा, अचो। मुंदो ख़ान फरमायो, तव्हां कुझु चओ पिया। केसर खान, अर्ज़ु इहो आहे त कुझु ॾींहं पहिरीं इहो फतेह खान हिते आयो। फतेह वॾी आछ ॾेई, बाबा वॾी आछ ॾेई। ऐं अलमास बि तव्हांखे दिलि ॾेई छॾी आहे। कमर बेगम खे चयईं त जेका आछ फतेह खान कई आहे, केसर खान उन खां ॿीड़ी न त ओतिरी ज़रूरु ॾींदो। तंहिं करे चयईं त बसि केसरी खान मुंहिंजे दिलि में महिमान थी विया थो। अलमास जो हर हुकुम अखियुनि ते आहे। उस्ताद बुंदू खान, मूंखे हर शर्त तव्हांजो क़बूल आहे, पर मुंहिंजो बि हिकु शर्त आहे। मां हुनखे ॻाइण कोन ॾींदुसि। हा हा, इन करे तव्हां जहिड़ा ख़ानदान कीअं सहंदा बाबा? पहिरीं ॻाल्हाइण सही आहे। बसि तव्हां रुगो बंगलो ख़रीद करियो, इल्मास तव्हां वटि पहुची वई। पर जे तव्हां हुकुम करियो त असांजी नज़रुनि में हिकिड़ो आलीशान बंगलो आहे, चओ त हुनजो सौदो करियो। बुंदू खान, अलमास खे मारण जे लाइ हिते अची पहुतो आहियां। जीअं वणेव तीअं कयो, देर छा जी? केसर खान, ही बि बंगलो आहे, चओ त ख़रीद करियो। मां त पहिरियों ई चयो, देर छा जी आहे? कुर्बान कुर्बान कुर्बान।
साईं ही त केसर अली खान जी ज़मीन आहे बाबा। त पोइ साईं केसर खान जी ख़बर अथव, उबारो आहे किथे? किथे खां पहिरियां इहो ॾिस त तुंहिंजे अॻियां बीठो केरु आहे। फतेह अली खान, जंहिंजे नाव में ई फतेह हुजे त पोइ इहो केसर त छा, पर उनजे अबनि ॾाॾनि खे बि शिकस्त जे चोडेल में चक्कर खाराए छॾिया अथमि। चक्कर। साईं फतेह खान तव्हां भुलिजी पिया आहियो, ही केटी केसर खान जी आहे। फतेह खान भुलजंदो न आहे, पर माण्हुनि खे भुलाईंदो आहे त जीअं हू पंहिंजी वित ऐं वसार कदम खणनि, न त शिकस्त उन्हनि जो अंजाम बणजंदी। कचड़ी कली आहे सरकार, ख्याल कजोसि। मालीअ खां वधीक गुलनि जो ख़्याल केरु थो रखी सघे। बेफ़िक्र थी वञो, अलमास अखियुनि ज़रिए मुंहिंजे जीअ में जाइ ठाहे वरिती आहे। मुंहिंजी नस नस में ओतिजी वई आहे। एॾो गौर सां छा था ॾिसो? कुदरत जी कारीगरी तो ॾिसां। रब पाक तोखे केॾी न नफ़ासत सां जोड़ियो आहे। अंग अंग में केॾा न रंग रचियल आहिनि। ही खुमारियल अखियूं, गुलाब जहिड़ो रेशमी बदन ऐं ही बख़मली हथ। अव्हां त निहायत आशिक मिज़ाज आहियो। अहिड़ो इश्क साम्हूं हुजे, मिज़ाज त आशिकाणो थींदो न महबूब साईं। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे मुंहिंजा साईं। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त तव्हां मुंहिंजे ॻोठु हलो त उते तव्हांखे राज राणी करे विहारियां। ॻोठ बि ज़रूरु हलबो, भला अव्हां खे कहिड़ो काफ़िर छॾे सघे थो। साईं अॼु त ॾाढा ख़ुशि पिया नज़र अचो। रजब सच पुछी न, हिकु मिंट बि अलमास खां परे थी ते दिलि नथी चए। रजब ईअं कर, तूं ॻोठु वञ, उतां आल वाल बि वठी आ। ऐं हा, सेठ खां कुझु पैसा बि वरिती वञिजांइ। छो साईं, एतिरा पैसा छा कंदव?
दिल थी चे अलमास के ज़ेवर ठहराए जा। कैसर अली ख़ान जी मोहब्बत ईअं बुसी हुजे, इहा सुठी ॻाल्हि त न आहे। साईं में पहिरियां ई इलाही ख़र्च करे विया आहियो, एॾो ख़र्च करणु ठीकु कोन अथव। अंगल कयो अथई, जे पूरो न कंदुसि त रोई रोई मुंहुं सुॼाए वेंदी। रजब, जिते दरिया टपी विया आहियूं उते अॾ ते कहिड़ो बीहूं। तूं घबराए नहीं, सभु ख़र्च सजाया थी वेंदा। जॾहिं अलमास ॻोठ हलंदी सभु ठीकु थी वेंदो। केसर साईं, सेठ पाण आयो आहे। साईं, मां तव्हांजो पुराणो निमक ख़वार आहियां। मां को एॾो तवंगर न आहियां जो मूं वटि लख पिया हुजनि ऐं वणनि जा पैसा पट सट करे भले पूरा कया अथमि, उहे बि घटि आया। हथों 15,000 इलेक्शन जा बि मथों बीठा आहिनि। कीअं सेठ, हिसाब कर। सेठ, पर हींअर ॾहाको खनि हज़ार त ॾियार। साईं, काथों वठी जा? साईं, जेकॾहिं मां तव्हांखे बैंक मां पैसा वठी जा न त व्याज ॻाटे भॻो पवंदो। साईं, एतिरी रक़म कणक मां किथे लहंदी? फ़सुल त रुगो वणनि जो। पोइ ईअं कंदासीं, जेके पैसा कणक में लथा न त वरी आईंदा वारे वणनि में। न साईं न, सरकार इते मुंहिंजी पूरी काथे पवंदी। साईं, सेठ पैसा ॾियण लाइ त तयारु आहे, पर खेसि पक नाहे। इहो शक अथसि त मतां पैसा मारिजी वञनि। पोइ छा कयूं? बस सेठ खे पक लाइ दस्तावेज़ लिखी ॾियो। सेठ हाणे वाट थो ॼाए, तूं टोटल रक़म जो जोड़ ठाहे, मूंखां शर्ती दस्तावेज़ लिखराए। जे इन मंद में तोखे पैसा न ॾियां त मुंहिंजी ज़मीन छुटी। साईं, अला अला कयो, अञा अला करीम तव्हांखे वधीक ज़मीन ॾे त तव्हांजे पघर मां पिया खाऊं। असां वापारियुनि जो ज़मीन सां कहिड़ो वास्तो? असां रुगो मोरीअ जी सलामती ॾिसंदा आहियूं। साईं, जेकॾहिं तव्हां दस्तावेज़ लिखी ॾियो त मां भी पट सट करे तव्हांजो गहो चाढ़ींदुसि। साईं, मुंहिंजी पूरी कीअं पवंदी? घर मां जो पैसा कढी ॾियां, मुंहिंजो कारोबार कीअं हलंदो? मां कारपत पंहिंजी कीअं वञाईंदुसि? केसर साईं, तव्हांजी मुहबत भी सोन जहिड़ी सची ऐं ख़ूबसूरत आहे। तव्हां पारस आहियो, मां सोन थी पियो आहियां। अलमास चांद, कैसा साईं? कैसा साईं? छा थियो आहे? कैसा साईं? हाजी फोत थी वियो आहे, ॻोठो न्यापो आयो आहे। अल्लाह अकबर, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। साईं, ॻोठ जी तयारी कजे। हाजी कमदार तव्हांजो 7 पीढ़ियुनि जो कमदार हुयो। सही तो चए, पर करे भी छा थो सघिजे? जेका रब जी रज़ा। रजब, जेकॾहिं हलंदासूं त वॾो वक़्तु लॻी वेंदो।
यार जेका रब जी अमानत हुजे न उहा जल्दी मोटाइजे। हूं बि हिते अलमास खे अकेलो कीअं छॾियां? ॿियो त इहे ज़ालूं रानुनि सां न हूंदियूं त सिधियूं कीअं थींदियूं? जीअं अवां मुनासिब सम्झो केसर साईं। साईं साइण सख्त बीमार आ, चवन पिया अवां खे सारे पई। हा यार ख़बर पई, मुंहिंजे लाइ तरसियल आहे। साईं साइण जे लाइ बि अभी न विया त माण्हू अलाए छा छा चवंदा। अॻे ई हाजी जी तॾहिं ते माण्हुनि ॻाल्हाइण खां घटि ई न कई। ठीकु आहे रजब, तूं तयारी कर, मां अलमास खे चवां थो त हू बि ॻोठ हले। हयात तूं पुठियां घर जो ख़्यालु रखिजांइ। हाज़ुर साईं, तव्हांखे शिकायत जो मौक़ो कोन मिलंदो, तव्हां बेफ़िक्र थी वञो। अलमास तूं हाणे त पंहिंजो वाइदो पाड़नी। साईं अवां हिन भेरे थी अचो, ॿिए दफ़े असां पक सां हलंदासीं। पक मुंहिंजा साईं 16 आना पक। वञणु मुंहिंजी बि मजबूरी आहे, पर मुंहिंजो सॼो ध्यानु तो में अटकियल हूंदो। अवां सुकून सां थी अचो, अलमास तव्हांजी आहे ऐं तव्हांजी रहंदी। साईं साइण सारींदे अखियूं नीर वहाए ख़तम करे छॾियईं ऐं इंतज़ार में अखियूं खोले दम ॾिनई। केसर खान सही चयो आहे, वॾड़नि धण त धणी न त विकुण खणी। रजब सही थो चए, सभु कुझु वीरान थी वियो आहे। साईं सलाम। हयात तूं हिते छा थो करी? तोखे मूं अलमास जो ख़्यालु रखण लाइ हिते छॾे आयोसि न। साईं बूंदू खान ऐं कमर बेगम मूंखे धिकारे कढी छॾियऊं। साईं गुंडा घुराए मूंखे कढियो अथनि, हाणे अवां जो बि ओॾे हलणु मुनासिब न हूंदो। पकी छा थो? साईं हेॾियूं अखियूं फोटारे वेठा आहिनि, चवनि था त को रेस अलमास खे ख़रीद कोन कयो आहे। बाक़ी इहो बंगलो टपड़ टाणी ॾाढनि जो आहिनि। साईं चवनि पिया त बंगलो असांजो, टपड़ असांजा, रेस पाण ॿिनि ॾींहंनि जो महिमान हुयो। हाणे ॿियो दर को जाचे। इन कीअं थींदो? हुननि जी बादशाही आहे। अरे रजब गाड़ी तयार कर। साईं कुझु ॾींहं त सबुर कयो, अञा त साइण जी क़बर बि न सुकी आहे। तोखे जेको चयो आहे उहो कर। जी सरकार।
छड़ा ओ छड़ा जी खान साहब अरे तव्हांखे केतिरा दफ़ा मना कयो आहे त असांजी इजाज़त खां बग़ैर हिते कंहिंखे न छॾींदा कयो। हा छो छॾियो आहे हिनखे? जेको हुकुम खान साहब। पंहिंजे घर में अचण जे लाइ कंहिंजी इजाज़त जी ज़रूरत न हूंदी आहे। रेहाणी हल हल पुट अहिड़ा रोब ॻोठ में हारियुनि ते ॾेखारिया थी हारियुनि ते। हले ससा हल हल रईस चङो इन में अती त हितां हलियो वञ। चङो भला 2 मिंट मूंखे अलमास सां मिलायो, हुन सां मिली पोइ मां हलियो ईंदुसि। अरे वाह हिते कोन्हे रेस फते खान सां घुमण वई आहे घुमण। पैसा एॾो ॿारो न थी। सच बि अञा उॿारो न थिया। हिननि पुठियां लाइ छॼो छा आहे? हिननि जो कमु कहिड़ो आहे? ही त पैसे जा पुट आहिनि। मूंखे बाए तारामी फतेह खान ते आहे। एतिरो शर्म बि कान आयुसि। पराई चुकायल मच्छी बि कान वठिबी आहे। ही त ज़ाइफ़ा माण्हू हो। शेर शेर वैसे अॼु हेॾे कीअं बोलजी पिया आहियो? अॼु वरी कंहिं ते शामत आई आहे? अरे शेर तूं आहीं? वैसे तूं त असांखे असल खां आज़माईंदो ईंदो आहे। असां जाए जम जा शेर आहियूं। फतू जॾहिं लाहौर खां मोटी अचे न त ॿियो ॾींहुं न ॾिसे। ईअं ई थींदो रहेस। पर ॿुध पोइ जी पारत अथई। सूबेदार पंहिंजो यार आहे, उन जी फिक्र तव्हां न कयो। तव्हांखे बि सोन में तोरे छॾींदुसि। रेस तोखे त ख़बर आहे शेर ज़लज़लो आहे ज़लज़लो। जिते बि कदम ज़मीन ते रखंदो आहे उते ज़मीन त छा पर आसमान बि हिली वेंदो आहे। आसमान बि हिली वेंदो आहे। अव्हां बि पक कयो, असां घटि कोन कंदासीं। रईस फतू सुभाणे जो सिज न ॾिसंदो, छो जो असांजी हाक हर हंधि आहे। याद तुझी अखियां
सखी मां छा कयां याद तुगे जी खे सखी मां छा कयां दस भला हिनखे रखी मां छा कयां दस भला हिनखे रखी मां छा कयां याद तुगे जी खे सखी मां छा कयां दन जी भला क्या खेड़िया दन जी भला क्या खेड़िया ओच तो प्याहूं दुखी मां छा कयां ओच तो प्याहूं दुखी मां छा कयां दस भला हिनखे रखी मां छा कयां याद तुग रखी मां छा कयां याद तुझी खे सखी मां छा कयां रईस कैसर खान फतेह खान जो खून करण जो इल्ज़ाम तो ते साबित थी चुको आहे ऐं हा महरम सफ़र ऐं दिलावर टई तो सां इन ॾोह में गॾु आहे। हज़ार खान तूं बि ईअं थो चईं यार तूं तो मूंखे सुञाणी थो सुञाणा थो तॾहिं त पुलिस वारी ॿोली तो सां नथो ॻाल्हायां कैसर खान पुलिस खां हूअं बि कुझु लिकल कोन हूंदो आहे। हज़ार खान तूं मुंहिंजो दोस्त आहीं अवेल सवेल मां बि तुझे कमु आयो आहियां न कैसर खान न इहा ॻाल्हि मूंखां ज़ोर आहे हिते अर्श फाटल आहे अर्श। हज़ार खान ॿिया कामोरा तोखां परे कोन वेंदा। ठीकु आहे दोस्तीअ नाते मां वॾे साहब सां ॻाल्हाईंदुसि पर कैसर खान हिसाब किताब जेको अघु चवंदे सो ॾींदुसि बाक़ी ही महर 40,000 खन लॻी सघनि था। मूंखे तोखां पैसो वठणु हराम आहे बाक़ी सिपाहीअ खां वठी एसपीअ ताईं पेट भरणो थो पवे। खून जो इल्ज़ाम आहे चर्चो कोन्हे ॾिनो पुट छुटे जो सूबेदार त वॾो चक हुयो आहे एतिरा पैसा किथां ईंदा इज़त खां मथे पैसो कोन्हे सूबेदार खां कुझु ॾींहंनि जी मोहलत घुरां थो। सूबेदार साहब मूंखे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियो। न कैसर खान न 4 ॾींहं न वरी बि 2 ॾींहं उहो बि तुंहिंजे सिर सां न त महिरबानी महिरबानी तव्हांजी। कैसर खान मां हलां थो यार मूं ते ज़ोर बार वॾो आहे तुंहिंजे करे इहो ज़ोर बार मां खणंदुसि पर हा 2 मां 2.5 ॾींहं न थियनि ठीकु आहे मां हाली हलां थो। चाचा हाजी तूं सच चवंदो आहे सवड़ा हर पैर डिगणु घुर्जनि
मुंह थो लिकायां त पेर ज़ाहिर था थियनि, पेर थो लिखायां त मुंहुं ज़ाहिर थो थिए। अस्सलाम वालेकुम मुख्तार कार साहब। बेटो खुशा केसर खान, तुंहिंजी लिखत ऐं दस्तावेज़ मूजिब ही समूरी मिल्कियत सेठ खुदा बख्श जी आहे। खुदा बख्श, तूं बि मूंसां ईअं कंदे? मूं त इहो कॾहिं सोचियो बि कोन हो। केसर खान, हाणे ॻाल्हियुनि में कुझु कोन थींदो। सरकार ही ज़मीन सेठ खे कब्ज़ो ॾियण लाइ असांखे मोकिलियो आहे। आज जे गौर कंदो त पुलिस खे घुराए तव्हांखे गिरफ़्तार करे सघिजे थो। मुख्तार कार साहब, कंहिंखे बि घुराइण जी ज़रूरत न आहे, हथ जी वठी आहे। रुगो मूंखे 3 पहर तरसण ॾियो, मां पाण ई हलियो वेंदुसि। सेठ हिक ॻाल्हि कन खोले ॿुध, जेकॾहिं इहा ॻाल्हि ॿाहिरि निकिती न त सुठो न थींदुई। साईं, असां वापारियुनि जूं दिलियूं खूहनि खां बि ऊनियूं हूंदियूं आहिनि। बसि साईं, ईअं सम्झो त इहा ॻाल्हि दफ़न थी वई। दुनिया सारी मोहब्बत में भी कैसर सजो ठीको ठाहे ठुके नहीं तो वञाए, रुगो न पियो कंकर कंदे तो ओलो ही कोन्हे। पानी पानी प्योरी कंदो। इहाई ताहे ज़माने जी गर्दिश, इहाई ताहे ज़माने जी गर्दिश, ज़माने जी गर्दिश, इहाई ताहे, इहाई ताहे ज़माने जी गर्दिश, इहाई ताहे ज़माने जी गर्दिश।
जी मुसाफ़िर ॾे हाल अहवाल। मां भी अव्हां वांगुरु ज़मींदार हुयुसि। ज़माने जी गर्दिश ही हाल कया आहिनि। अव्हां वटि लंघी आयो आहियां। जेको शान मुताबिक़ सरी सघेव सो ॾियो। वञी के वण ॾिसां। ॿियो अव्हां जे सिर बख़्त जो ख़ैरु हुजे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।